हाणे अचूं था जेको आहे सो फस्ट जेको आहे सो गवर्नर ऑफ ईस्ट पाकिस्तान कहिड़ो, इहे शयूं यादि कजो बाबा। फस्ट गवर्नर ऑफ ईस्ट पाकिस्तान, फस्ट गवर्नर ऑफ ईस्ट पाकिस्तान कहिड़ो? अमीरुद्दीन। ठीकु आहे, अमीरुद्दीन अहमद। अमीरुद्दीन अहमद कहिड़ो? फस्ट गवर्नर ऑफ ईस्ट पाकिस्तान। ठीकु आहे। हाणे फस्ट CM चीफ मिनिस्टर ऑफ फस्ट चीफ मिनिस्टर ऑफ ईस्ट पाकिस्तान वाज फस्ट चीफ मिनिस्टर ऑफ ईस्ट पाकिस्तान तो ठीकु आहे, ईस्ट हेॾा करे छॾियोसि अॻियां। अबू हुसैन सरकार, अबू हुसैन सरकार। अबू हुसैन सरकार कहिड़ो हुयो? अबू हुसैन सरकार पाकिस्तान में पहिरियों जेको आहे सो ईस्ट पाकिस्तान में पहिरियों चीफ मिनिस्टर हुयो। ठीकु आहे। फस्ट गवर्नर ऑफ वेस्ट पाकिस्तान, स्पेलिंग खे ॾिसो यार। वेस्ट पाकिस्तान जो गवर्नर कहिड़ो हुयो? मुश्ताक अहमद गोरमानी। मुश्ताक अहमद गुरमानी। ठीकु आहे। वेस्ट पाकिस्तान जो गवर्नर कहिड़ो? मुश्ताक गुरमानी। ईस्ट पाकिस्तान जो गवर्नर कहिड़ो? अमीरुद्दीन अहमद। ठीकु आहे। ऐं फस्ट चीफ मिनिस्टर ऑफ वेस्ट पाकिस्तान, फस्ट चीफ मिनिस्टर वेस्ट पाकिस्तान जो कहिड़ो? खान जब्बार खान, या जंहिंखे डॉक्टर खान साहब चवंदा आहिनि। ठीकु आहे। डॉक्टर खान साहब जे नाले सां सवाल ईंदो, डॉक्टर खान साहब या खान जब्बार खान ईंदो अथव। ठीकु आहे। ॿियो आहे फस्ट चीफ मिनिस्टर ऑफ वेस्ट पाकिस्तान थी वियो, ईस्ट पाकिस्तान थियो। फस्ट गवर्नर ऑफ ईस्ट बंगाल। हाणे इहो ईस्ट बंगाल ते हलियासीं, पाकिस्तान जी आज़ादी खां पहिरियां। फस्ट गवर्नर ऑफ ईस्ट बंगाल, फस्ट गवर्नर ऑफ ईस्ट बंगाल कहिड़ो? सर फेडरिक चैम्स। ठीकु आहे। सर फेडरिक चैम्बर्स। ऐं फस्ट गवर्नर ऑफ ईस्ट बंगाल, फस्ट गवर्नर ऑफ, हाणे गवर्नर थी वियो न, फस्ट मुस्लिम गवर्नर थींदो। हाणे हू गवर्नर हुयो, माना ब्रिटिश वारो फस्ट मुस्लिम गवर्नर कहिड़ो? फस्ट गवर्नर मुस्लिम गवर्नर ऑफ ईस्ट बंगाल कहिड़ो हुयो? सर फिरोज़ खान नून। सर फिरोज़ खान नून, NOON। ठीकु आहे। पहिरियों गवर्नर ईस्ट बंगाल जो सर फेडरिक चैम्बलर हो। ॿियो जेको आहे सो पहिरियों मुस्लमान गवर्नर कहिड़ो ईस्ट पाकिस्तान जो? सर फिरोज़ खान नून। जेको आहे सो मुस्लिम गवर्नर जेको हुयो सर फिरोज़ खान नून हुयो। ठीकु आहे। हाणे फस्ट चीफ मिनिस्टर ऑफ ईस्ट बंगाल, ईस्ट बंगाल जो पहिरियों CM कहिड़ो हुयो? ईस्ट बंगाल जो पहिरियों CM जेको ख्वाजा नाज़िमुद्दीन हो। ख्वाजा नाज़िमुद्दीन जेको आहे सो ईस्ट पाकिस्तान में पहिरियों CM हुयो। ठीकु आहे। सम्झ में अचे थो? ठीकु। हाणे फस्ट गवर्नर ऑफ बलोचिस्तान, फस्ट गवर्नर ऑफ बलोचिस्तान, बलोचिस्तान में पहिरियों गवर्नर रियाज़ हुसैन हुयो। केरु? रियाज़ हुसैन। ऐं CM कहिड़ो बलोचिस्तान जो? फस्ट CM जेको बलोचिस्तान जो अताउल्ला मेंगल हुयो। अताउल्ला मेंगल जेको बलोचिस्तान जो पहिरियों चीफ मिनिस्टर हुयो। ठीकु आहे।
हाणे नेक्स्ट जेको आहे सो अची था वञूं पाण सिंध ते। फर्स्ट CM सिंध जो कहिड़ो? फर्स्ट गवर्नर था पहिरियां कयूं। गवर्नर कहिड़ो? सिंध जो पहिरियों गवर्नर कहिड़ो हुयो? सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला। सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला। ठीकु आहे, पहिरियों गवर्नर सिंध जो कहिड़ो? सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला। ऐं फर्स्ट चीफ मिनिस्टर? फर्स्ट चीफ मिनिस्टर जेको हुयो सिंध जो हुयो मोहम्मद अयूब खोड़ो हुयो। अयूब खोड़ो। ठीकु आहे, सिंध जो चीफ मिनिस्टर अयूब खोड़ो। पहिरियों गवर्नर कहिड़ो पंजाब जो? फर्स्ट गवर्नर ऑफ पंजाब सर फ्रांसिस मूडी। ठीकु आहे, फर्स्ट मुस्लिम गवर्नर ऑफ पंजाब? फर्स्ट मुस्लिम गवर्नर ऑफ पंजाब अब्दुल रब निश्तर। अब्दुल रब निश्तर। पहिरियों गवर्नर पंजाब जो सर फ्रांसिस मोदी हुयो। जेको मुस्लमान गवर्नर हुयो उहो कहिड़ो? अब्दुल रब निश्तर। ठीकु आहे, ऐं पहिरियों गवर्नर कहिड़ो जेको क़तल थियो? फर्स्ट गवर्नर कहिड़ो जेको असैसिनेट थियो? सलमान तासीर। ठीकु आहे, हाणे इहे बेसिक जेके शयूं आहिनि इन्हनि मां तव्हांखे हिकिड़ो MCQ ज़रूरु लॻंदो, इन्हनि खे यादि लाज़मी करिणो अथव। या इनखे चइबो आहे क्रोनोलॉजी, ऐं इन क्रोनोलॉजी मां तव्हांजी काफ़ी सुवाल लॻंदा। ठीकु आहे, गवर्नर जेको आहे सो ऐं CM कहिड़ो पहिरियों पंजाब जो? CM पंजाब जो इफ्तिखार हुसैन मंदोत। इफ्तिखार हुसैन मंदोत। ठीकु आहे, फर्स्ट गवर्नर KPK जो? फर्स्ट गवर्नर KPK जो कहिड़ो हुयो? सर जॉर्ज कनिंघम। सर जॉर्ज कनिंघम। ऐं जेको आहे सो फर्स्ट जेको आहे मुस्लिम गवर्नर कहिड़ो? KPK जो मुस्लिम गवर्नर कहिड़ो हुयो? साहबज़ादा मोहम्मद खुर्शीद। साहबज़ादा मोहम्मद खुर्शीद। ठीकु आहे, ऐं फर्स्ट CM KPK जो? फर्स्ट CM KPK जो कहिड़ो हुयो? डॉक्टर खान साहब। ठीकु आहे, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ आज़ाद फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ आज़ाद कश्मीर सरदार मोहम्मद इब्राहिम खान। मोहम्मद इब्राहिम खान। फर्स्ट गवर्नर ऑफ GB मतलब गिलगित बल्तिस्तान डॉक्टर शमा खालिद। डॉक्टर शमा खालिद फर्स्ट गवर्नर हुई। ऐं फर्स्ट CM गिलगित जो? फर्स्ट CM गिलगित जो सैयद मेहदी शाह। सैयद मेहदी शाह फर्स्ट CM हुयो गिलगित जो। ठीकु आहे, हाणे फर्स्ट
प्राइम मिनिस्टर कहिड़ो आज़ाद कश्मीर जो? ए जेके माना आज़ाद जम्मू एंड कश्मीर। ठीकु आहे। अब्दुल हमीद ख़ान जेको आहे फर्स्ट, अब्दुल हमीद ख़ान जेको आहे फर्स्ट प्राइम मिनिस्टर हो आज़ाद जम्मू एंड कश्मीर जो। यार हिन खे जेको आहे सो जेके तव्हां मां शयूं ॿुधायूं आहिनि इन्हनि खे तव्हांखे बाक़ाइदे फुल टाइम रटो वञिणो आहे, रटे छॾणियूं आहिनि। इन्हनि मां तव्हांजा हिकु ॿ सुवाल ज़रूरु ईंदो आहे, हर टेस्ट में इन्हनि मां ईंदा आहिनि। पहिरियों गवर्नर कहिड़ो, पहिरियों ही कहिड़ो, पहिरियों KP कयो कहिड़ो। इन्हनि खे डेफिनेट ॾिसियो आहे। अॼु थोरी क्रोनोलॉजी कई आहे, थोरी क्रोनोलॉजी ॿी आहे, पोइ वरी पाण थ्योरिटिकल कम शुरू कंदासीं।